मेरी बीवी मैके चली गई, मेरी बीवी मैके चली गई, मैके चली गई। लोगों मैं फिर से कुंवारा बन गया हूँ, देखो मैं फिर से आशिक आवारा बन गया हूँ। मेरी बीवी मैके चली गई, मेरी बीवी मैके चली गई, मैके। अरे केड़ा गाना तो गए मेरी बीवी मैके चली गई। पहले तो गाई दो है मेरी तमन्नाओं की तकदीर तुम संवार दो। अरे संवारण वारी आई थी तो वरी पेके। अरे पेके भैया तो यो ही गानो गाइबो न, जॾहिं न हुई तो यो गानो गाईंदो, मेरी तमन्नाओं की तकदीर तुम संवार दो। प्यासी है जिंदगी और मुझे प्यार दो। अरे पेके भैया को छड़े को न वही थी, पर हाणे ये लगे तो न, हाणे ये बजी हूँ पेके भैया वो मामो जो आया था सिंगापुर मां, तो ये लगे तो भाई जल्द मां वरी खाओ लचू कुआरो थी वा, ये थोड़ो ये छुतो थे। अरे पुट एक दफो ज़ाल सां रहण जी आदत पवंदी आहे न, जीअं ॿ पखी हिक ढाल ते वेही करे चोच मिलाए ॻाल्हाईंदा आहिनि न, बस शादीअ खां पोइ ज़ाल खां रहण ॾाढो ॾुखियो आहे। पर पप्पा हिकिड़ी ॻाल्हि आहे, कोमल घर हुई त घड़ी घड़ी चांहि पीतव, नाश्तो खाधव, हीअं न कयो, हेॾा न वञो, हीअं न कयो। ऐं हींअर जीअं ॿिनि ॾींहंनि खां घर कान्हे त ॼण बिल्कुलु फ्री थो लॻे, जीअं वणे तीअं खावां, जीअं वणे तीअं सुम्हां, जीअं वणे उथां। माना इन करे ये थोड़ो ये फीलिंग पई थिए त भई लोगों में फिर से कुंवारा बन गया हूँ। ये माना खुशी न मल्हाए ईंदे न त शिकिल वरी पारू थे वांगण वारी थी वेंदे। ऐं जे मां ॿुधायो मांसि नी त पोयां हे गाना पियो गाए त पोइ पाण सम्झे थो त कीअं ख़बर वठंदे। अरे खिल न। अरे मां ओ छा पियो चवां, सेठाणी किथे आहे? भाई हुंदियो नाहे इहो केरु आहे इहो जेको मथो खाईंदो आहे तव्हांजो, इहो किशोर। किशोर हा, हुनजे घर वई आहे। अच्छा अच्छा, हुन ॻाल्हि जे करे उनजी घरवारीअ खे सम्झाइण वई हूंदी। हा, मूंखे चई मां अचां थी कम उन घर थी वञा पई। ठीकु आहे, पर हाणे ॾिस नी किशोर भाईअ बि जेको कयो ग़लति कयो। हा, ऐं अशोक भाई हींअर जेको करे रहियो आहे न उहो बि ग़लति आहे। हाणे किशोर भाईअ जे ॿारनि जा इम्तिहान आहिनि ऐं उहो फुल आवाज़ में टीवी हलाईंदो, उन जा ॿार पढ़ी न सघंदा। भुल कई किशोर भाईअ जी ज़ाल, भुल कई अशोक भाईअ, त भुगतिन उन्हनि जा ॿार वरी छो यार? ॿार त मासूम थींदा आहिनि न, उन्हनि खे सम्झाइणो पवंदो त तव्हां पंहिंजी टीवी थोरा ॾींहं बंदि रखो। हा, पर हिकिड़ी ॻाल्हि अशोक भाई जी बि सही आहे, त हुनखे एहसास त थिए त कंहिंखे तकलीफ़ ॾिबी आहे त उन जो छा नतीजो निकिरंदो आहे। अरे बाबा मां बि त उहो ई तो चवां नी त ॿई पंहिंजी पंहिंजी जॻह ते ग़लति आहिनि। ॿई पंहिंजो पंहिंजो बदिलो वठण लाइ हुननि मासूमनि जी पढ़ाईअ खे डिस्टर्ब था कनि। बसि असांखे ॿारनि जी पढ़ाई ॾिसणी आहे। अड़े अॻे आईंदे जा बात इहे ॿार आहिनि न, हाणे असां त खाई चढ़िया आहियूं, अॼु न सुभाणे हलियासीं। अरे मम्मी वई आहे, पाण ई हुनखे सम्झाए ईंदी, कोई न कोई रस्तो कढी ईंदी, न त पोइ एंड में केस हिते ई अचणो आहे। अरे हीअं करनी, मां वञांसि थो, वरी सेठाणी तुंहिंजी काथे कम खे हेॾे होॾे न करे छॾे। हाणे अहिड़ो कुझु कोन कंदी। न न, मां थी थो अचां, तूं ॾिस वे, तूं थी अचां थो। मां पप्पा खे बि न हर ॻाल्हि जो टेंशन थी पियो आहे। अरे वई आहे त पाण ई पता ईंदी न त उहो पाण में विड़ी करे वरी छा चवण। हरिराम, अरे लच्छू अचो अचो अचो। हरिराम किथे आहे? हरिराम उहो विया आहिनि थोरो कम सां। कम सां विया आहिनि? हा हा हा, ॿुधायो सुख? सुख ई सुख आहे। हा, मां छा आहे हाणे हिकु नओं कमु शुरू कयो। नओं कमु? वरी कहिड़ो? अरे सिंधी प्रोग्राम कराईंदो आहियां मां हाणे। सिंधी प्रोग्राम? हा। अरे वाह, इहो त सुठो था कमु कयो पिया। हरिराम किथे आहे? विया आहिनि सोसाइटीअ में कम सां, ईंदा ई हूंदा। सॾु कयां छा फोन करे? फोन ते घुराइनि।
पर ॿुधायो त सही इहो माना सिंधी प्रोग्राम कहिड़ा कहिड़ा कराईंदा आहियो? सभु सिंधी प्रोग्राम, सिंधी लाॾा थिया, सिंधी नाटक थिया, सिंधी फिल्मूं थियूं, इहे सभु मां कराईंदो आहियां न। अच्छा ईअं? हा। पोइ हाणे इहो कयो न त असांखे सॾु कजो न, मूंखे इहे प्रोग्राम ॾाढा वणंदा आहिनि। हा त मां उन लाइ त आयो आहियां न। हा हा। अरे मां हरिराम खे चीफ गेस्ट थो ठाहिण चाहियां। हा हा पप्पा खे चीफ गेस्ट था ठाहिण चाहियो? बिल्कुलु बिल्कुलु। पर उहो कीअं? अरे जे चीफ गेस्ट थियणो हुजे न, अगरि 11,000 ॾियो हा त पीला गुलनि जी माला। 11,000 ॾियो त पीलनि गुलनि जी माला। पीलनि गुलनि जी माला। ऐं 25,000 ॾियो त गुलाब जे गुलनि जी माला। गुलाब जे गुलनि जी माला। ऐं वरी 51,000 जे ॾींदो न त हुन सां गॾु गिफ्ट बि ॾींदासीं साईं। 51,000 में गिफ्ट बि, माना 11,000 त पीला गुलनि जी माला, 25,000 त ॻाढ़नि गुलनि जी माला, 51,000 माना ॻाढ़नि गुलनि जी माला गॾु गिफ्ट बि। पर असांखे अगरि 11,000 में पीलनि गुलनि जी माला पाराइणी हुजे त? अरे हुन में कहिड़ो वांदो आहे त असां वरी 51,000 वारो ॿियो कोई ॻोल्हींदासीं न। अच्छा माना तव्हांखे चीफ गेस्ट टे ई ठाहिणा आहिनि। माना 51,000 वारो, 21,000 वारो ऐं 11,000 वारो। इहो कमु त ॾाढो सुठो आहे। हीअ आहे न, ओ पप्पा अचे त मां उन्हनि खे ॿुधाईंदोमांव तव्हांजी ॻाल्हि, ऐं पोइ पप्पा तव्हांखे फोन करे छॾींदा। ऐं ठीकु आहे न? हा बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। अञा प्रोग्राम त अञा महीनो ॿ महीना रखी करे हूंदो हुन खां पोइ ऐं अगरि जेकॾहिं तव्हांखे अञा बि सुठो करणो हुजे न त साईं 75,000 जे ॾींदो न त जेको नाश्ते जो बॉक्स आहे न उन में तव्हांजो विजिटिंग कार्ड बि विझी छॾींदासीं। अच्छा माना प्रोग्राम में नाश्तो बि खाराईंदा आहियो? नाश्तो बि खाराईंदा आहियूं। वाह वाह। ऐं वरी उन में तव्हां विजिटिंग कार्ड बि विझी छॾींदो? बिल्कुलु बिल्कुलु। इहा त वॾी सुठी ॻाल्हि आहे। पर पप्पा अचनि त मां उन्हनि खे तव्हां लाइ चवंदोमांनि। ठीकु आहे न? ठीकु आहे ठीकु आहे। ऐं पोइ जीअं थियो पोइ पप्पा तव्हांखे फोन करे छॾींदा। ठीकु आहे ठीकु आहे न? यादि करे चइजांइ। हा हा ठीकु आहे। हा हा। हाणे ॿुधायो, चए थो नओं कमु चालू कयो आहे। हाणे इहो कमु थो लॻे साईं, धंधो थो लॻे धंधो। 11,000 में पीले गुलनि जी माला, 21,000 में ॻाढ़नि गुलनि जी माला, ऐं 51,000 में गुलाब जा गुलनि जी माला ऐं गॾु गिफ्ट बि। वरी 75,000 में माना नाश्ते जो बॉक्स, उन में वरी असांजो विजिटिंग कार्ड विझंदा। सभु इहे धंधे जा ई कम आहिनि। वाह मोतीराम वाह, छा बिज़नेस ॻोल्हियो अथई। वाह। अरे अची वियो तव्हां? हाँ बेटा। वाह ड्रेस त अॼु सुठी पाती अथव। छो अॼु तो ध्यानु वञे छा? भुलिजी वई? ही ड्रेस तुंहिंजी ससु ई त ॾिनी। मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी ससु तव्हांखे इहा ड्रेस ॾिनी, पर इहा ड्रेस लॻेव सुठी थी। तुंहिंजो ध्यानु हाणे शादीअ खां पोइ सभु ॻाल्हियुनि में थो वञे, छा सुठो थो लॻे छा न। मम्मी ॻाल्हि हीअं आहे न, हाणे कोमल कहिड़ी बि ड्रेस पाए न त उनखे चवणो पवंदो आहे वाह मस्त ड्रेस पाती अथई, त ॾाढी ख़ुशि थी वेंदी आहे। हाणे मां सोचियो त उहा ई ट्रिक तव्हांजे मथां अपनाया। माना तो मूंखे ख़ुशि कयो। अरे मम्मी हाणे अच्छा तव्हां होॾे विया हो किशोर भाई जे घर, त उहो माना फ़ैसिलो थियो की न? बस ॿई ॼणा अचनि था, किशोर भाई बि अचे थो ऐं अशोक भाई बि अचे थो। ही बि फैमिली सां थो अचे, पर अॼु इहो कमु ख़तम करे रहणो आहे। सोसाइटी में रोज़ रोज़ जा झगड़ा ॻाल्हियूं सही नथो लॻे। न न इहे ॻाल्हि सही अॼु ॿिन्हिनि खे सम्झाए अॼु इहो हिते मामलो ख़तम कंदासीं। हा हा सही ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि सही आहे। नमस्ते नमस्ते अशोक भाई, अचो अचो वेहो वेहो। कीअं आहियो? तव्हां सदायो मां अची वियुसि। हा सुठो कयो।
मां अॼु सॾु करायो की अॼु जी ॻाल्हि जो निमेड़ो करे छॾियूं रोज़ रोज़ जी ॻाल्हि खां किशोर भाई बि नमस्ते, अची विया। नमस्ते, नमस्ते नमस्ते, नमस्ते अचो वियो 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 नमस्ते। हाणे ॿई ॾिसो ॿुधो आहियूं सभु सोसाइटी जा बिल्कुल हमेशा गॾु रहिया आहियूं गॾु रहंदासीं हिक ॿिए खे कमु अचिणो आहे ही तव्हां ॿई जेके कयो था हिकिड़ो आवाज़ वधीक रखे हो चवे त भई मुंहिंजे न कचिरो इहो सॉरी फुल्का विझंदी इन सभ जे करे तव्हां आवाज़ रखो था भला सोसाइटी में हीअ ॻाल्हि ठहे त न थी बिल्कुल न पर तव्हां ॿुधो त सही किशोर भाई जेको कयो उहो ग़लति कयो सम्झूं था न इन ॻाल्हि जे लाइ त हाणे फ़ैसिलो कयूं था त हू जेकॾहिं माफ़ी वठंदा त मां तव्हांखे चवां थो त मां टीवी जो आवाज़ बंदि करे हा हू चवंदा रियलाइज़ कयो अथऊं अॼु ॿई ॼणा हिते खीर खंड थी वञो सभु ॻाल्हियूं हिते पूरियूं था कयूं हू सम्झी विया आहिनि रियलाइज़ कयो अथऊं भई हाणे खां तव्हां जेका घर में करनि था उन्हनि खे बि सम्झाए छॾियो भई गंद बि थिए थो सोसाइटी में अॼु हिन जी मम्मीअ जी ख़बर आहे तव्हांखे की छा हालत थी तव्हांखे ख़बर कान्हे पर डॉक्टर चवनि पिया इन ॻाल्हि जे थूणा एतिरा लॻसि उमिरि हुई एतिरा फ्रैक्चर थी वियसि वरी उहो उथी ई कान बिल्कुल बिल्कुल हा इहो पाण खे तव्हां कंहिं क़िस्म जी चिंता ई न कयो मां माफ़ी हिकु दफ़ो न 10 दफ़ा वठंदुमि बस पर साईं महिरबानी करे जेका टीवी हलायो था न राति जो 2 बजे या 3 बजे या 4 बजे ताईं उहा महिरबानी करे साईं बंदि कयो मां चवां थो जंहिंजे साम्हूं चवां थो मां माफ़ी वठण लाइ तयारु आहियां सेठियाणी वेठी आहे जीअं हुकुम कंदी असांखे साईं सोसाइटी में गची रहणो आहे बराबरि ऐं तव्हांजी जेका साईं ॿी जेका कंप्लेन आहे मुंहिंजी घरवारीअ खे मां हाणे वञण साईं चई छॾींदुमि भई जेको बि तोखे गांइ खे खाराइणो अथई सोसाइटीअ खां ॿाहिरि बिल्कुल 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 साईं हा ॿई पाण में भाकुर पाए खीर खंड थी वञे साईं चिंता ई न कयो पर साईं महिरबानी कजो टीवी इहो थोरो ख़ासि ध्यानु रखिजो हा न त दफ़ा मन ठक 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 चालू थो थी वञे तव्हांजे ॿारनि जी पढ़ाई पाण अॻे खां वधीक सुठी बस 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 भाभी साईं महिरबानी खपे न महिरबानी ठीक सभु रिली मिली रहूं प्यार सां रहूं पाड़े वारा माना छा हिकु घर ई आहे असां उहे ई चवंदा आहियूं न भई जेको बि कुझु बि आहे ॿाहिरि हेॾे होॾे चवण खां असांजो चेयरमैन साहिब वेठो आहे तकलीफ़ में माइट पोईंदा पहिरियों केरु कमु ईंदो आहे पहिरियों पाड़ो पाड़े वारा पहिरियों पाड़ो पाड़े सां राय रसाई करे हले पाण में खीर खंड थी विया बस बस बिल्कुलु साईं बिल्कुलु ठीकु आहे हाणे साईं तव्हां बि घर सम्झायो मां बि घर सम्झायां थो ठीकु आहे त पोइ झगड़ो ई खलास हाण मनी झगड़ा अचूं था वाह मम्मी वाह तव्हां त अॼु कमाल करे छॾियो हाणे माना हे जेके माना सालनि खां हिक ॿिए जा दुश्मन हुआ ॿिन्ही जे विच में सुलह कराए छॾियो वाह मम्मी वाह लॻे थो हाणे हिन सोसाइटी जो ॿियो चेयरमैन तव्हांखे ई ठाहिणो पवंदो अच्छा त वरी पिणे मूंखे 6 महीना छॾे करे हरिद्वार वञे छा हरे रामा अरे प्रेमचंद तुषार मजे में बस प्रेमचंद भाभी कॾहिं अचण थियो आहे बस चङा ॾींहं थी विया अची कीअं भुलिया आहियो अॼु भाई प्रेमचंद भाई हाणे भुलिजणो पवंदो तव्हांजे घर हाँ तव्हां शादी ते पोइ सभई कुझु आया हो चयो असांजी अञा रोटी बाक़ी आहे हाणे भाभी बि आया आहिनि त मां सोचियो भई हाणे हुननि लाइ हाली मिठाई खणी न पोइ अचिजो कंहिं महिल घुमी अचो रोटी बि खाई वञिजो ज़रूरु तव्हांखे वाधायूं हुजनि लच्छू भी अच्छी पहुतो अच्छी सुठी ॻाल्हि आहे तव्हां बि आयो सभु नमूने से भाभी आया कोन हा तॾहिं बि ख़बर पई आया ज़रूरु कंहिं महिल पेर घुमाए वञो घर पक कीअं ॿियो शादी सभु सुख सां सभु सुख सां तव्हांजी आसीस कीअं सुठी मज़ो सां सभु आनंद मंद मौज लॻी पई आहे चङो तव्हांजा बि भाती वधिया घर भरियो घर भरियो तव्हांजी रोटी बाक़ी आहे पक ज़रूरु अचिजो ज़रूरु प्रेमचंद रोटी तो मोकिलाए या जिंद तो छॾ न जिंद न तो छॾां पक तो कयां पक भाभी असां जिंद छॾण वारनि न आहियूं छा भाभी पाण खे सभई ईअं छो थो चए तव्हां बि कुंवार खे वठी अचो लच्छो ख़ाली तव्हां ॿई अचो सॼो घर ईंदासीं बाबा सॼो घर हरिओम प्रेमचंद पुट जी शादीअ ते 220 रुपए वारी थाली कराई सॼी सोसाइटीअ में भू भू थी वियो
प्रेमचंद जहिड़ो माण्हू हूअं त कालर वॾो करे घुमंदो आहे सोसाइटीअ में, वरी थाली कराई 220 वारी, वरी पुछण मूंखां आयो त मां लच्छूअ जहिड़ी पंहिंजे पुट जी शादी कंदुमि, उन मैनेजमेंट वारे जो नालो ॾियो, वरी मैनेजमेंट वारे खे चइबो तुंहिंजी ऑफिस ते आयमि त तालो लॻल हुए। हाणे माण्हू कूड़ ॻाल्हाए त हुन में बि कोई वजन तव्हां त ईअं आहियो सभु हथ पत कढी ख्याल रखंदा आहियो की छा न त हीअं मूंखे चेयरमैन थी रहण ॾियनि छा? मिड़ई साईं। अरे हरिराम, अरे ओ हरिराम, दीपू भाई तव्हां ऐं वो बि अहमदाबाद में सुखदा आहे न? हरिराम मुंहिंजो नालो हाणे दीपू न आहे, मुंहिंजो नालो आहे दीपू सूतली। अच्छा, शहर छॾियो त नालो बि मटे छॾियो? हा उहो त हाणे, पर तव्हां मूंखे ॾिसी करे हाणे घबरायो न, मां तव्हांजी सोसाइटीअ में रहण न आयो आहियां, मां त नड़ियादी ख़ुशि आहियां। हितां वञा पियो कम सां, सोचियुमि त पंहिंजनि झूननि पाड़ेसरनि सां मिलंदो वञा। सुठो कयो, बिल्कुलु सुठो कयो। इन करे मां तव्हां सां मिलण आयुमि। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जहिड़ा माण्हू असांखे यादि कनि त ॿियो असांखे छा खपे? हरिराम, तव्हांखे सॼी गुजरात में किथे बि कमु हुजे न, किथे बि, त सिर्फ़ ही दीपू सूतलीअ जो नालो ई काफ़ी आहे। हा, कोई बि कमु हुजे अधु राति जो मूंखे यादि कजो, मां हाज़िर हूंदुमि, छो जो मुंहिंजो नालो आहे दीपू सूतली। मां टेंशन वठंदो न आहियां, टेंशन ॾींदो आहियां।